बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहियो प्रोग्राम मैरान क्लिनिक ऐं आउं डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत बेटाई साईं जी अमर सिट सां त अघा ई सगा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, असांजो अॼोको ही प्रोग्राम माह रमज़ान मुबारक खां पोइ जो ईद खां पोइ जो ही पहिरियों प्रोग्राम आहे। रमज़ान जे महीने में असां तव्हां सां राब्ते में न रहियासीं ऐं रमज़ान मुबारक जा जेके प्रोग्राम्स हुआ, अफ़्तार ऐं जेके सैर जा प्रोग्राम, उन सिलसिले में उहे तव्हां प्रोग्राम यकीनन ॾिठा हूंदा ऐं तव्हां ॾिसी उन्हनि खे साराहियो बि हूंदो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां उहे प्रोग्राम ॾिठा, उन्हनि खे साराहियो। रमज़ान खां पोइ असांजो हीउ पहिरियों प्रोग्राम आहे ऐं हिन पहिरें प्रोग्राम में असां अॼु गुफ़्तगू कंदासीं, छाकाणि त जॾहिं असां प्रोग्राम कयो पिया रमज़ान खां पहिरीं त कुझु मौसम उहा हुई जंहिंमें गर्मी जो जेको दर्जे हरारत आहे उहो एतिरो कोन हो जेतिरो हिन वक़्तु असां ॾिसूं पिया ऐं आहिस्ते आहिस्ते जीअं वक़्तु गुज़रे पियो तीअं शायदि गर्मी जे दर्जे हरारत में इज़ाफ़ो अञा वधंदो रहंदो। त हिन गर्मी जे दर्जे हरारत जे हवाले सां कहिड़ा प्रॉब्लम्स थी सघनि था, ख़ासि तौर ते जेको सन स्ट्रोक आहे या हीट स्ट्रोक आहे या गर्मी जे करे ॿिया प्रॉब्लम्स थी सघनि था या पाणीअ जे घटि इस्तेमाल जे करे कहिड़ा प्रॉब्लम्स थी सघनि था। अॼु उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त हिन मौसम में कहिड़ा प्रॉब्लम्स थी सघनि था, उन्हनि प्रॉब्लम्स खे असां कहिड़े तरीक़े सां फेस करे ऐं इन गर्मी जे दर्जे हरारत जो जेको टेम्परेचर आहे उनखे असां पंहिंजे जिस्म ते हावी थियणु न ॾियूं। जेकॾहिं इहो हावी थी थो वञे त यकीनन उन जा मुज़र असरात असांजे जिस्म ते थियनि था। गुफ़्तगू करण जे लाइ अॼु जेका महिमान शख़्सियत मूं सां गॾु आहे उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां गॾु कराए छॾियां। अॼु असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अफ़ज़ल जुनेजो साहिबु। अस्सलाम वालेकुम साईं। थैंक यू वेरी मच, तव्हां असां सां गॾु आहियो। महिरबानी अदा तव्हांजे सॾण जी। डॉक्टर साहिब जो तारुफ़ मुख़्तसरन एतिरो त पाण प्रोफेसर ऑफ सर्जरी आहिनि, पाण लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ साइंसिस में प्रोफेसर रहिया आहिनि सर्जरी जा। हिन वक़्तु बिलावल मेडिकल कॉलेज जामशोरो में पाण हेड ऑफ द डिपार्टमेंट आहिनि ऐं प्रोफेसर ऑफ सर्जरी आहिनि। साईं, गुफ़्तगू जो आगाज़ तव्हां सां कंदासीं त हीउ जेको मौसमियाती तब्दीली आहे ऐं यकदमि ॾिसूं पिया असां त गर्मी जो दर्जे हरारत वधंदो वञे थो, त इन हवाले सां असांखे ॿुधायो त कहिड़ा कहिड़ा प्रॉब्लम्स जेके आहिनि से हिन मौसम जे करे थी सघनि था। अदा पहिरीं त आउं महिरान टीवीअ जो ऐं तव्हांजो तौराइतो आहियां जो तव्हां मूंखे सॾियो ऐं तव्हां वॾी इम्पोर्टेंट पोर्शन ते असांखे टॉपिक ते ॻाल्हाइण लाइ सॾियो ऐं इहो अॼुकल्ह जी वॾी प्रॉब्लम हले पई ऐं इन में इवन वार्ड जो कुझु हिसो मख़सूसु कयो वियो आहे इन पर्पज़ जे लाइ। ऐं इन में जेके असांजा ॿ वॾा आहिनि जेके गर्मीअ सां वास्तो रखनि था, उहे हिकिड़ो आहे हीट स्ट्रोक। हीट स्ट्रोक उनखे चइबो आहे जंहिंमें मरीज़ बेहोश थी पियो हुजे ऐं जेकॾहिं असां जिस्म ते हथु रखूं त उहो गरम हुजे, उन ते पसीनो न हुजे, पघर न हुजे ऐं जेको टेम्परेचर जेकर नोट कयो वञे त उहो घणो करे 104 ऐं 105 थी वेंदो आहे। उहा कंडीशन जेका आहे उन में फिट्स पई सघनि था, माना झटका अची सघनि था ऐं इवन ज़िंदगीअ खे ख़तरो थी सघे थो जेकॾहिं असां प्रॉम्प्टली उनजो ख़्यालु न कयो। असांजे पासे खां रहंदड़ ख़ुदा जी मख़लूक या रस्ते ते ईंदड़ वेंदड़ माण्हू या इवन मुख़्तलिफ़ कमु करण वारी असांजी जॻह ते को आया अचे पियो, जेको अची अस्पताल में ॾेखारणु आयो ऐं हिकदमि किरी पियो, इन कंडीशन जे अंदरि उनखे जेकॾहिं असां ट्रीट न कयो त मसइलो थींदो। ऐं जेको ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हीट स्ट्रोक जो प्रॉब्लम आहे उहो मलेरिया सां गॾु कॉमन आहे। ऐं जेकॾहिं मलेरिया आहे ऐं उनखे वीचारे खे बुख़ार 105 खां मथे वधी वियो या 106 ताईं वञी पहुतो त पोइ उनजी ज़िंदगीअ खे वॾो ख़तरो आहे। सो जेकॾहिं इन क़िस्म जो असांखे माण्हू मिले त प्रॉम्प्टली उनजे लाइ थधि वारी का जॻह हुजे, जीअं एयर कंडीशन आहे, बर्फ़ जो थधो पाणी आहे रखण जो, उन्हनि जूं पटियूं ठाहे रखणु खपनि ऐं उन पेशेंट खे जेकॾहिं असां इन तरफ़ वठी वेंदासीं टेम्परेचर डाउन करण जी तरफ़, जेसीं कुझु बहितर थिए पोइ बुख़ार लाहिण जूं सुयूं लॻनि या ॿी का शइ मिले त उहो पेशेंट मेजॉरिटी ऑफ द टाइम घणो करे ऐं ड्रिप वग़ैरह जेकॾहिं इलेक्ट्रोलाइट जी लॻी वञनि त उहे माण्हू तक़रीबन अधु कलाक जे अंदरि ई नॉर्मल फिनोमिना में अची था वञनि ऐं पंहिंजो पाण खे बहितर महसूसु था कनि। सो इट्स वन सॉर्ट ऑफ इमरजेंसी, हिकिड़ी इमरजेंसी आहे जंहिंखे असां चऊं त अशद ज़रूरी आहे त असांखे इन जी नॉलेज हुजे। असां जीअं ई हथु लॻायो, गरम हुजे, तपे पई टांडे वांगुरु का शइ, त ॿार हुजे या पोड़ो हुजे या अधी हुजे या भाउ हुजे, त उनखे असांखे फटाफट इन फैसिलिटी ते आणणु खपे त उन सां बहितरी थी सघे थी, बचा थी सघे थो। ठीकु, इहो हिकिड़ो आहे हीट
स्टोक। ठीकु। अच्छा, मूंखे तव्हां जेकॾहिं ॿी हुन ते वञो था त इन खां पहिरीं मां इहो ज़रूरु पुछणु चाहींदुसि त इन कंडीशन में हाई रिस्क ते केरु आहे? जेके हाई रिस्क ते आहिनि वीचारा उहे जेके सिज जी रोशनी ते कमु था कनि। असां सिज जी रोशनी ते हिकिड़ा सिज जी रोशनी ते कमु उहे था कनि जेके मुस्तक़न हारी या मज़ूर आहिनि। ठीकु, यानी जेको बनी बारे में कमु करे थो उन्हनि में एक्लेमेटाइज़ेशन तमामु घणी हूंदी आहे, माना उन्हनि जो जिस्म बर्दाश्त करे चुको हूंदो आहे ऐं स्लोली प्रोग्रेसिव हलंदो पियो आहे। त एग्ज़ाम्पल वठो त जेकॾहिं असां हिन गर्मी जेका हाणे वधे पई महीने 15 ॾींहंनि में, अपर सिंध वारा पंहिंजा जेके गरम तरीन इलाइक़ा आहिनि या पंजाब जे इलाइक़नि में हलिया वञूं त उते पाण खे इहो मसइलो थी सघे थो, पर उते रहण वारे खे घटि थो थिए। सो जेको वेठो आहे आराम सां ज़िंदगी छांव में गुज़ारे थो ऐं हिकदमि ॿाहिरि थो निकिरे अने एक्लेमेटाइज़ कोन थियो आहे त उनखे मसइलो थी सघे थो। इवन पाण वटि घणा दफ़ा ईअं थियो आहे त पुलिस में खणण खां अॻु में चवंदा आहिनि डोड़ो वेही, ऐं उहे वीचारा डोड़ंदा आहिनि, घणा किरी पवंदा आहिनि पुट ते। सो उन में चांसिस वधीक थो, पर चांसिस उन में आहिनि। उन जो रीज़न हिकिड़ो आहे, उन जो रीज़न इहो आहे त हींअर हिकदमि टेम्परेचर जी वेरिएशन थी आहे। अॻे पाण वटि हूंदो त आहिस्ते आहिस्ते थी टेम्परेचर पंहिंजो बदिलाईंदो हो, स्टाइल या चइजे असरु। हाणे हिकदमि गर्मी हिकदमि सर्दी, सही, उहो उन्हनि ग़रीबनि ते बि इफेक्ट विझी छॾे, हारीअ ते, मज़दूर खे, उन्हनि खे बि जेके वीचारा तगारी जो कमु कनि पिया, ॿार सिज जी रोशनी में कमु कनि पिया, उन्हनि खे इहो करणु खपे त कपिड़ो पुसाए पंहिंजे कंध ते रखनि ऐं कोशिशि करे सवेरो ऐं शाम जो 4 बजे खां पोइ वारो कम में शुरू कनि। सही, मूं हिकिड़ो टीवी उर्दू ड्रामो बि ॾिठो, उन में माउ पंहिंजे पुट खां पुछे पई, बेटा सबसे ज़्यादा सूरज का वो कौन सा वक्त होता है जो सबसे गर्म होता है? तो ॿार उनखे चवंदा है अम्मी वो दोपहर का वक्त होता है। तो माँ चवंदी है दोपहर का वक्त नहीं, वो तो है, लेकिन सबसे ज़्यादा दोपहर का वक्त ज़्यादा गर्म होता है। ठीक है, उस वक्त सारी चीज़ें तप चुकी होती हैं। तो माना इहो असां जेकॾहिं सोचूं वेही त जेको टिपहरी जो वक़्तु आहे उहो वधीक गर्म आहे बनस्बत उनजे जो सवेरो हुजे आहे, अलबत्ता उहो बि वधीक, पर उनखे असांखे फॉलो कंदे अॻिते हलणो आहे। ठीकु आहे। अच्छा, हाणे इन कंडीशन में प्रिकॉशनरी मेयर्स जेके मिसाल ॾिसो, असां वटि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त बेरोज़गारी बि आहे, गुरबत बि आहे ऐं लेबर खे कॾहिं को कमु मिले थो, कॾहिं कोन थो मिले। जेकॾहिं मिले थो त डेफिनेटली असां ॾिसूं था त हिन मौसम में, शदीद गर्मीअ जे मौसम में मुख़्तलिफ़ जायुनि ते हू कमु कनि था रहनि। प्रिकॉशनरी मेयर्स वठण जे लाइ उन्हनि खे छा एडवाइस करण जी ज़रूरत आहे? त हिन हिकिड़ो त ज़ाहिर आहे त हिननि खे कमु त करिणो आहे, पर जेकॾहिं इन कम दौरान के प्रिकॉशनरी मेयर्स वठण जी ज़रूरत हुजे त कहिड़ा प्रिकॉशनरी मेयर्स? साईं, तव्हां जेकॾहिं हलिया वञो अरबस्तान में, टुवाल हुनखे मथे ते पियो आहे ऐं उहो त हाणे त बुज़ुर्गी जी निशानी थी वई आहे, मथे रसी लिखी पई आहे, पर इहा बेसिकली उठनि खे ॾाण ॾियण जे लाइ हुई। ठीकु आहे, भिटाई साहिबु उनजो तमामु घणो तज़किरो कयो आहे ॾाण जो। त उहा मथे ते रखंदा हुआ ऐं पंहिंजे कंध ते अहिड़े ताईं रुमाल रखंदा हुआ जीअं हीउ जेको कंध जो पोयूं हिसो आहे, जंहिंखे नेप ऑफ द नेक चवनि था, हिसो आहे, उहो हिकदमि एब्ज़ॉर्ब थो करे गर्मीअ खे, उहो छांव में बचियो रहे। त माण्हू जेकॾहिं को कपिड़ो पंहिंजे मथे तां ढके थो, जेको असांजे दौर में त एतिरो घणो कोन हो, हिन खां अॻु में असां ॾिठो, छो असीं उन दौर जा माण्हू आहियूं। इवन घर में बि केरु दाख़िल थींदो त चवंदा बाबा मथे उघाड़ो, अंदरि घर अंदरि न वञो। उन सॼो बुज़ुर्गनि जो इहो सिस्टम हलंदो हो। त उन वक़्त जेकॾहिं मथे ते इहो कपिड़ो ढके रखंदा त उहो बहितरु हूंदो। ऐं जेकॾहिं उनखे पाणीअ सां, थधे पाणीअ सां ऐं ॿिए सां रखी मथां विझी था छॾनि त उन में चांसिस तमामु घटि आहिनि जो उहो थिए। ऐं पाणी थधो कोशिशि न करे ताज़ो हुजे, असांजो मट जो पाणी बि ठीकु ठाकु थधो आहे, उहो जेकॾहिं इस्तेमालु कंदा त बि इनशा अलाह कंदो इहो प्रॉब्लम न थींदो। पर ज़हन में रखणु खपे त ॾिसो, उहो तव्हां सवेर बि चयो भई सामान 100 बरस का पलकी ख़बर नहीं, हीअं साॻी हलंदे हलंदे रस्ते ते केरु बि किरी सघे थो। सो जेकॾहिं ख़्यालु कंदो त वधीक बहितरु आहे। अच्छा, हाणे इन कंडीशन में जेको इनटेक आहे, असांजो फ्लूइड इनटेक आहे, इन हवाले सां ॿुधायो त हिन मौसम में, हिन शदीद गर्मी जे मौसम में एप्रोक्सीमेटली केतिरे पाणी पीअण जी ज़रूरत आहे उन्हनि माण्हुनि खे जेके ॿाहिरि कमु? साईं, असांखे जिस्म खे थधे रखण लाइ पघर निकिरे थो, ऐं पघर जेको आहे उहो जेकॾहिं हीट हवा गरम आहे तो एब्ज़ॉर्ब थो थी वञे। सही, असांजो चवंदा आहियूं त भई तव्हां कैलकुलेट कीअं कंदा त केतिरो तव्हांजो वाटर लॉस पियो थिए, पाणी केतिरो पियो वञे। हिकिड़ो असांजे साह में, जंहिंखे इनसेंसेबल लॉस था चऊं, पघर जे अंदरि, पेशाब जे अंदरि,
उहो तक़रीबन असांखे 4 खां 5 लीटर पाणी खपे ई खपे। जेकॾहिं मौसम वधीक आहे त माण्हू उनखे वधाए सघे थो, घटाइणो न आहे उनखे। उहो जेकॾहिं इस्तेमालु कंदो त उन जिस्म में रिक्वायरमेंट पूरी हूंदी ऐं इहो जेको स्ट्रोक जा चांसिस आहिनि उहे घटिजी वेंदा। यानी कोशिशि इहा कई वञे त हिन 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 शदीद गर्मीअ जे मौसम में फ्लूइड इनटेक जेतिरो करे सघे ओतिरो वठे ऐं पंहिंजो मथो ढांपे रखे ऐं कपिड़ो जेको मथां विझे, जेकॾहिं उहो गीलो आहे थधे पाणीअ सां वरी सुकी थो वञे वरी माण्हू पिसाए इस्तेमालु कयो त उहो वधीक बहितरु आहे, उनखे चांसिस घटि आहिनि मुसीबत में पवण जा। ऐं ॿी ॻाल्हि, पंहिंजे बॉडी जे टेम्परेचर खे मेंटेन रखण जे लाइ मूंखे नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे। नंढड़ी ब्रेक वठी था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जुनेजो साहब। डॉक्टर साहब, पाण ब्रेक खां पहिरीं जेका गुफ़्तगू कई पे, हिकिड़ो त असां हीट स्ट्रोक जे हवाले सां बाक़ी जा जेके प्रॉब्लम्स हिन गर्मी जे करे थी सघनि था। साईं, हीट स्ट्रोक में ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि मूं एडिशन तव्हांखे हींअर करणु पई चाहिए, जे पाण खे साई अची वई, हुन में इहो आहे त मलेरिया खे ज़रूरु एक्सक्लूड करियो। ओके, मलेरिया खे एक्सक्लूड न कयोसीं त इहो ॿिए दफ़ा वरी मुसीबत थींदी, जेका पाण जी कंट्रीअ में कॉमन आहे। जान कोन छुटी आहे। मलेरिया कंट्रोल प्रोग्राम, मलेरिया एरेडिकेशन प्रोग्राम को बि कामयाबु कोन थियो आहे। रोल बैक उल्टियूं कई मलेरिया जे मच्छर सां बीमारियूं ॿियूं बची वियूं। तंहिंजे करे जेकॾहिं हुजे त महिरबानी करे पंहिंजी मलेरिया जी टेस्ट कराए ऐं उनजी बुखार जॾहिं बि थिएसि प्रॉब्लम ऐं सही थी वञे त पहिरीं हॉस्पिटल वारनि खे बि असां इहो एडवाइस कयो आहे त महिरबानी करे तव्हां मलेरिया टेस्ट करायो। उहा पॉज़िटिव हुजे त उनजी ट्रीटमेंट ज़रूरु कयो, न त जेकॾहिं वरी इहो माण्हू निकितो सिज जी रोशनीअ में त उन सां साॻी मसइलो थी सघे थो। सही, बुखार वधी सघे थो, उहा पारिक थी सघे थी ऐं उहा जानलेवा थी सघे थी। सही, इन कंडीशन में जेको इमरजेंसी वारी सूरत हाल आहे या उन में जेका जान वञण जो जेको ख़तरो आहे, उन जा कारण कहिड़ा आहिनि? साईं, सभ खां वॾी ॻाल्हि टेम्परेचर, यानी जेको टेम्परेचर आहे बॉडी जो, उहो ॾिसो जेकॾहिं पाण खे टेम्परेचर किरे थो, जंहिंखे अंग्रेज़ी में चवनि था हाइपोथर्मिया, जेको बर्फ़ाने इलाइक़े में थधि वारे में थिए थो। हींअर गढ़नि जीअं अची इस्लामाबाद में मार कुटाई कई आहे, पर उन में एतिरो सीउ कोन हूंदो। हाणे उन में जेको आहे सो जेकॾहिं किरे थो त चवंदा आहिनि पहिरीं जिस्म खे गरम करियो, पोइ चओ इहो इन जी डेथ थी आहे। ओके, पर जेको हीट में वधी थो वञे, टेम्परेचर डिस्टर्ब थो थी वञे, तव्हां अंदाज़ो करियो त जेकॾहिं पाण खे इन्फेक्शन थो थिए ऐं ॾकणी थी जेका थिए, उहो बि थर्मोस्टेट मथे पियो आहे। उहो ॿुधाए थो त बाबा मूंखे अची पायरोजिन जा जेके जरासीम आहिनि, पोइ वायरस जा हुजनि, बैक्टीरिया हुजनि, कंहिं ॿिए मां एलर्जिक हुजनि, उहे उन्हनि अची मुंहिंजो सेंटर जो टेम्परेचर 103 रखी छॾियो आहे। हाणे मूंखे ॿाहिरीं बॉडी जो टेम्परेचर बि 103 करिणो आहे। पोइ छा थो थिए, मसल कंटेक्ट था थियनि, गोश्त जेको आहे ऐं रिलैक्स थो थिए, ॾकणी पाण थिए थी, या टेम्परेचर मेंटेन रहे, इक्वल रहे। एॾो अलाह साईं कुदरती अमल रखियो। साह जेको असां खणूं था वॾो, उन में बि जेका हवा निकिरे पई, उन में बि गरमाइश वञे ॿाहिरि ऐं अंदरि अचे। अच्छा, कपिड़ा हिकदमि हूंदा, माण्हू ढरा कपिड़ा जेके गर्मी जा ॾींहं आहिनि, पाण हुन में कुर्तो वग़ैरह पाईंदा। तव्हां ॾिसो अपर सिंध वारे ॿिए पासे जेको गोॾ पाइनि था, हालांकि उनखे गोॾ खे बुरो माण्हू सम्झनि था, पर उहो पंहिंजी गर्मीअ खे जो पद मुक सही करण लाइ इस्तेमालु कनि था। पहिराण पाइनि था, बनियान पाइनि था, उहे बि सभु इन सां वेस आहिनि। माना एॾो को टेम्परेचर जो जिस्म ते असरु आहे जो हाइपर पायरेक्सिया विल लीड टू द डेथ बिकॉज़ ऑफ ब्रेन प्रॉब्लम्स। ठीकु आहे। ऐं उन में मेटाबॉलिज़म एतिरो ब्रेन जो वधियो वञे जो तव्हां असांजी वापसि अचणु बंदि थियो वञे। रेस्पायरेटरी एंड कार्डियोवेस्कुलर ॿिन्हिनि ते वञो इफेक्ट करे। हालांकि उहे बेस ऑफ द ब्रेन ते हेठि पिया आहिनि, अक़ल मथे वारे ते पियो आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स ते, पर उहे इफेक्ट था थी वञनि। रीज़न इहो आहे। मतिलबु जीअं जीअं टेम्परेचर वधे थो तीअं हाई रिस्क थी थो वञे थो। ॾिसण जो माण्हू अनकॉन्शियस थो थी वञे, बेहोश थो थी वञे। इन खां मथे छा थो आहे, सर्टेन टाइम अनकॉन्शियस जी लेवल जेका बेहोश वारी आहे, असां गिलास को कामा स्केल जो नॉर्मली जेकॾहिं इन कंडीशन में अहिड़े सूरत हाल में कोई जेकॾहिं मरीज़ या को माण्हू अचे थो त इहो रिवर्सेबल आहे? घणो करे रिवर्सेबल आहे, पर फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो किरियो पियो आहे। असांजी सोसाइटी बेस सोसाइटी आहे। ठीकु, असां तव्हां पिया वञो फॉर एग्ज़ाम्पल किरिया पिया आहियूं, मतिलबु एॾी ख़तरनाक सूरत हाल कोन्हे, हुन में इहो ॾचो थी सघे थो
त उहो कीअं थी हाणे उन में जेको उहो पोर्शन आहे उहो डेंजरस आहे। तव्हां किरिया पिया हूंदा तव्हां ॿटूं खीचे में कढंदा, मोबाइल कढंदा, पर केरु कोन चवंदा आहिनि ग़रीब कंहिं में सही जॻह ते पहुचायो। हॉस्पिटल में पहुतो आहे, हींअर वार्ड ठाहे छॾिया अथनि हीट स्ट्रोक जा, उन में प्रॉपरली ट्रीटमेंट उनखे मिले त पोइ बहितरी जा चांसिस तमामु घणा आहिनि। सही। पर जेके न त पोइ अल्टीमेटली किरी वेचारा। हींअर तव्हां ॾिसो विच में कुझु अर्सो पहिरीं कराचीअ में थियो हो, चऊं पाणी बर्फ़ जा रखी वेठा, कपिड़ा ॾिनो मथे पाइण लाइ, माण्हुनि सभिनि खे चयूं हिन टाइम ते न निकिरो, त उन में इलाही इफेक्ट थियो माण्हुनि ते, जेके डेथ रेट हुआ उहे घटिजी विया। ठीकु आहे। तव्हां जेका सवेर ॻाल्हि कई जेका ज़बरदस्त हुई त प्रीवेंशन इज़ बेटर देन ट्रीटमेंट, उहा ई साॻी माना बचा इलाज खां बहितर आहे, उहो हिकु नंबर हिन केसिस ते फिट बीहे थो। फर्स्ट क्लास। अच्छा हाणे छाकाणि त इहा सीरियस कंडीशन आहे ऐं इन कंडीशन में बहितर इहो ई आहे त मरीज़ खे हॉस्पिटलाइज़ड करे वठिजे, जेतिरो जल्दी थी सघिजे हॉस्पिटल ताईं पहुचाइजे। पर मीन वाइल जेसिताईं मरीज़ हॉस्टल में पहुचे तेसिताईं उनखे कहिड़े तरीक़े सां डील करिणो आहे, कीअं उनखे मैनेज करिणो आहे? जेकॾहिं अवेलेबल आहे एसी तव्हां वटि उहो ॾियो, थधो पाणी मथां हारियो, कपिड़नि खे जेकॾहिं अंदरां साम्हूं खां आहिनि त उनखे छांव वारी जॻह ते खोलियो। ठीकु। ऐं उनखे जेकॾहिं थधिकार पहुचंदी त उहा वापसि टेम्परेचर खे रिवर्स करणु शुरू कंदी। ठीकु। ईअं बि कोन्हे जो बर्फ़ जूं सिलूं खणी रखजनि, पर थधे पाणी आहे मथे ते पटियूं रखो। स्प्रिट जा इवन सुहाब असां बुखार में रखंदा आहियूं। ऐं ॿियो बि हिकिड़ो आहे जंहिंजो वेरिएशन टेम्परेचर हिकदमि किरे थो, जीअं असां एनीमा लॻाईंदा आहियूं पखाने लाइ, उन एनीमा खे कोल्ड वाटर एनीमा लॻाईंदा आहियूं, उन में टेम्परेचर सडनली किरी पवंदो आहे, पर उहो वरी ब्रेन ते इफेक्ट करे सघे थो। तंहिंजे करे घणा इन जा तरीक़ा आहिनि। सभ खां बेस्ट ऑप्शन आहे थधो पाणी, पटियुनि जो इस्तेमालु, ऐं उनखां पोइ स्प्रिट इवन इस्तेमालु करे सघंदो रखी उहे टेम्परेचर घटि करे सघनि था। ऐं जॻह अहिड़ी हुजे जिते कूल हुजे, न की गरमाइश वारी हुजे। ठीकु। यानी सिज न हुजे, सिज जी रोशनी न हुजे, एग्ज़ैक्ट जेका लाइट आहे सिज जी उहा न हुजे। अच्छा हाणे तव्हां जीअं फरमायो त इन जी प्रिवेंशन में हिकिड़ो मेजर जेको उसूल आहे उहो इहो आहे त पंहिंजे मथे खे ढके छॾिजांइ। जेकॾहिं उहो कपिड़ो ढकियल कपिड़ो जेकॾहिं उहो पाणी सां आलो हुजे त अञा वधीक बहितर आहे। ड्रेस जे हवाले सां ॿुधायो, कपिड़ा हिन मौसम में कहिड़े क़िस्म जा पाइण जी ज़रूरत आहे जो असांजे बॉडी खे नुक़सानु न पहुचे? साईं सभ खां वॾी ॻाल्हि त उहे कपिड़ा जिन मां सही नमूने सां एवापोरेट थी सघे पंहिंजो पसीनो। ठीकु आहे। हवा क्रॉस करे सघे। फॉर एग्ज़ाम्पल हींअर केरु बि कोन चाहींदो त आउं स्वेटर पायां। सही। जेका बॉडीअ मां हीट पई निकिरे उहा उते ई बीह रहे। सही। उहा भली क्रॉस अप थिए। इन क़िस्म जे कपिड़ा जेके आहिनि, जीअं मूं तव्हांखे साईं 12 में असां वटि मेजॉरिटी वीचारा माण्हू गोड़ था पाइनि, असां उनखे खणी बुरो सम्झूं था, पर हू वन ऑफ द वे टू प्रिवेंट इवन स्ट्रोक। ठीकु आहे। कुर्तो सुने कपिड़े वारो जेको आहे उहो पायो। हा, बॉडी जे टेम्परेचर खे मेंटेन रखो, उन सां बहितरी थी वेंदी। ठीकु आहे। पाणी जो इस्तेमालु घणो करियो, कपिड़ो मथां सिर था पायो, पिसियल कपिड़ो पायो, ईअं न छॾियो हुनखे, अलाह साईं रहम कंदो हुन ते। अच्छा डॉक्टर साहब, कोई हिकिड़ो रूम आहे, रूम में खोड़ सतरा पर्सन्स मौजूदु आहिनि ऐं क्रॉस वेंटिलेशन कोन्हे का, त उन रूम में इन क़िस्म जी सिचुएशन थी सघे थी? साईं उन सिचुएशन खे चइबो आहे, उहा ॿी प्रॉब्लम आहे, दैट इज़ नोन एट हीट एक्सॉशन। ठीकु आहे। माना गर्मीअ मां चवंदा यार कमु करे करे झुरी पियो आहियां, ककि थी पियो आहियां, थकिजी पियो आहियां, उहो थींदो आहे घणो करे वञी जिते ह्यूमिड एंड हॉट हुजे। ठीकु आहे। माना घिम घणी हुजे ऐं गर्मी हुजे, जंहिंजो एग्ज़ाम्पल तव्हां ॾिनो कमरे अंदरि पियो आहे। ठीकु आहे। उनजी ट्रीटमेंट वरी मुख़्तलिफ़ आहे। ठीकु। हू लाज़मी न आहे एसीअ में रहे, हू लाज़मी न आहे पखो लॻे, हू लाज़मी न आहे मथां कपिड़ो विझे। उनजी ट्रीटमेंट आहे फ्लूइड एंड इलेक्ट्रोलाइट। पाणी ऐं बोतलूं लॻायो, छो जो पाण त किरी पियो वेठो पट ते, हाणे पी त सघे कोन थो, त पोइ जेकॾहिं इहे ड्रिपूं असां जंहिंखे चऊं था, जिन में इलेक्ट्रोलाइट पिया आहिनि, ईअं कोन्हे सिर्फ़ु ग्लूकोस ई हुजे, असांजे जिस्म में जेको रत सां गॾु डोड़नि पिया, प्लाज़्मा उन में इलेक्ट्रोलाइट पिया आहिनि, सोडियम, पोटाशियम, बाइकार्बोनेट क्लोराइड्स, इहे सभु मिलनि, उन सां गॾु भले शुगर मिले, जेको डायबिटीज़ न हुजे उनखे, त उहे बहितर करे सघनि था। ऐं उनखे तव्हां बिल्कुलु सही चयो त नंबर ऑफ द पर्सन घटाइजे ऐं हवा जो अचणु वञणु उन में मेंटेन रखिजे, जीअं एग्ज़ॉस्ट न थियनि, पसीनो वही। ठीकु आहे। ऐं मुंहिंजे इन सवाल जो जेको एम हो या
मक़सदु हो इहो ई हो त हिन वक़्तु स्कूल्स खुलियल आहिनि न, ॿारनि जा स्कूल्स खुलियल आहिनि ऐं असीं ॾिसूं पिया त लाइट्स जा प्रॉब्लम्स पंहिंजी जाइ ते हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि। किन स्कूल्स में अल्टरनेटिव अरेंजमेंट आहिनि, काफ़ी स्कूलनि में अल्टरनेटिव अरेंजमेंट्स कोन आहिनि। मिसाल जेकॾहिं हिकिड़े क्लास में 30, 35, 40 ॿार वेठल आहिनि त बिजली वञे थी त उन्हनि जे लाइ को जनरेटर, को UPS या को सोलर सिस्टम अवेलेबल कोन्हे को। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं एतिरा ॿार उन क्लास में वेहनि था त उन्हनि ॿारनि सां इन क़िस्म जो मसइलो थी सघे थो, हीट एग्ज़ॉशन में अची सघनि था। बिल्कुलु थी सघे थो भाउ। ऐं उहो हाणे जॾहिं थींदो, इहो घणे में घणो थींदो आहे बरसाति जे मौसम में। राइट, जॾहिं ह्यूमिड एंड हॉट हूंदो आहे, उन वक़्तु थींदो आहे। ठीकु आहे। उन में घटि जेको विच में चवनि था ॿार विच में स्पेस, तव्हां ॾिसो बि हूंदो सुठा जेके स्कूल आहिनि दुनिया जा, जर्मनीअ खे ॾिसो, फ्रांस खे ॾिसो, नालो वठण त फिज़ूल आहे, अला करे असां थिए, उनजे विच में तव्हां ॾिसंदा 3 खां 4 फुट जो विच में गैप आहे ॿार जे में, फ्रंट ते, बैक ते बि ऐं साइड ते बि। ऐं उन्हनि जो वेहण जो जेको हंधु आहे उहो उन में त ईअं बि आहे त 2 पेरनि जो उन्हनि खे आराम अला वरी चवनि था त हिकिड़ो 2 कलाक तव्हां रेस्ट करियो आराम कयो। जापान में ख़ासि तौर ते, ऐं त कोन वियो आहियां स्कूल में, पर चवनि था त बाबा उते तव्हां जेकर ॿारनि खे कलाक कनि, चवनि था हाणे तव्हां आराम करियो। स्पेन मां तव्हां हलिया वञो, स्पेन में दुकाननि ते तव्हां फिरो पिया वियो, सडनली दुकान बंदि लॻी, 2 पेरनि जो बंदि थी विया। तव्हां सिसिस्टा अलाए सियस्टा हुनखे चवंदा आहिनि, माना 2 पेरनि जो आराम करणु, जंहिंखे असां चई सघूं था 2 पेरनि वारे आराम खे कैलूला, उहो आराम कंदा आहिनि। ठीकु आहे। त इहो जेकॾहिं आहे त पोइ हुन में बहितरी अचे थी, को शक न आहे त प्रॉब्लम इहा आहिनि। पर तव्हां इहे ॾिसंदा हुआ त अॻे ज़माने में जॾहिं पाण जो कमण खां वॾा जेके हुआ उन वक़्तु को लाइट हुई, न को ॿी शइ हुई, पर बिल्डिंग जो जेको शेप हो उहो एॾो छित मथे हुई ऐं वेंटिलेटर एतिरा हुआ। हैदराबाद खे चवंदा हुआ मगन जो शहर, वेंटिलेशन हूंदी, माण्हू जेकॾहिं कमरनि में वेठो हूंदो तॾहिं महसूसु कोन थींदो त उते गर्मी जो ॿार उन वक़्त में स्कूल वञी ख़ुशि थींदा हुआ त हिते सुख आहे। ठीकु आहे। हाणे हुनजे अपोज़िट थियो आहे। पर प्री मेंशन ज़रूरी आहे, खपे उस्तादनि खे खपे ऐं स्कूल जे मालिकान खे खपे त नंबर जेको ॿारनि जो आहे उहो महिरबानी करे 20 ऐं 25 खां मथे हिकिड़े क्लास में न विहारीनि ऐं अल्टरनेटिव अरेंजमेंट हुजणु खपे। मूंखे वरी हिकिड़ी नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पंहिंजी गुफ़्तगू अॻिते वधाईंदासीं। प्योर्स प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया एनवायरमेंट जे हवाले सां। ही जेको मौसम में तब्दीली अचे पई, दर्जे हरारत, गर्मी जो दर्जे हरारत जेको वधे पियो, उन दर्जे हरारत जे वधण जे करे कहिड़ा प्रॉब्लम्स थी सघनि था ऐं इन्हनि प्रॉब्लम्स खे असां प्रिकॉशनरी मेयर्स वठी केतिरे हद ताईं घटि करे सघूं था। असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर अफ़ज़ल जुनेजो साहब, पाण प्रोफेसर आहिनि बिलावल मेडिकल कॉलेज हैदराबाद ॼामशोरो में। डॉक्टर साहब, हाणे इन कंडीशन में जेकॾहिं असां ॾिसूं था त इहा सूरत हाल आहिस्ते आहिस्ते वधे पई ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो, ही छाकाणि त अप्रैल जो महीनो आहे, मई जून अञा वधीक गर्मी जो दर्जे हरारत वधंदो ऐं जेकॾहिं ज़ाहिर आहे उहे बरसातुनि जा मौसम बि आहिनि। जेकॾहिं बरसातूं पइजी वियूं त वरी कुझु माहौल बहितर थी वेंदो, एनवायरमेंट बहितर थी वेंदो। पर जेकॾहिं बरसातूं बि नथियूं पवनि त अञा टेम्परेचर वधंदो। त असांखे इन वधंदड़ टेम्परेचर में जेकी प्रिकॉशनरी मेयर्स आहिनि उन्हनि जे हवाले सां असांखे ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा मेयर्स असांखे वठण जी ज़रूरत आहे, केॾी महिल असांखे घर मां निकिरणो आहे, केॾी महिल घर में रहणो आहे, घर मां निकिरूं था त कहिड़ा प्रिकॉशनरी मेयर वठी असां घर खां ॿाहिरि निकिरूं। साईं मुंहिंजा इहो जेकर जीअं तव्हां पहिरीं ॿारनि जी ॻाल्हि पई कई जी, त ॿारनि वीचारनि खे अॼुकल्ह बोतल पाणीअ वारी थोरी सस्ती बि आहे। केरु घरु ठाहिणु चाहे त बि उनखे का बि जेका मिनरल वाटर जी बोतल अचे थी उन ते जेकॾहिं कपिड़ो चाढ़े ऐं उनखे थोरो गीलो करे अंदरि पाणी विझी ॿार खे ॾियनि त उहा बि इस्तेमालु करे सघनि था। ऐं ॿार खे कोशिशि करे, टोपी त ॿार खे नंढे खे हूंदी आहे, पर उनखे थोरो बि जेकॾहिं केयर कनि त उन सिज जी रोशनी में घटि निकिरे, ख़्यालु करे सघनि कंहिं शइ सां, कंहिं कपिड़े सां, ॿिए सां, त उहो कनि। ऐं स्कूल ॿारनि खे बि इहो सम्झाइनि त स्कूल जा टाइमिंग्स जेके आहिनि उन जी सेटिंग कई वञे। अर्ली इन द मॉर्निंग भले अधु कलाकु पहिरीं घुराइनि, पर 2 पेरनि जो 12 साढे 12 बजे धारे उन्हनि जी मोकल कई वञे। ऐं जेकॾहिं ॿी शिफ्ट का थिए थी त
त उनखे उन्हनि वधीक प्रिकॉशन सां आंदो वञे स्कूल में ठीकु। त आउं सम्झां थो त बहितरु थी वेंदो जेसिताईं मज़ूरनि जो ऐं ॿाहिरि ॿिए कमु करण वारनि जो अंदाज़ो आहे उन्हनि खे त माशाला वॾा आहिनि उहे हिकिड़ो पाणी जो इस्तेमालु वधीक कनि पंहिंजो पाण खे मलेरिया जी टेस्टूं कराइनि कपिड़ो जेको आहे उहो ख़ासि तौर ते पुठीअ जे पोएं पासे रखनि मथे ते रखनि ऐं गीलो हूंदो त उहो बहितरु हूंदो त पोइ बचाव थी सघे थो ऐं बहितरी अची सघे थी ज़िंदगीअ जो ख़तरो घटि थी सघे थो मतिलबु जेतिरी असां प्रिकॉशनरी मेयर्स खे वधीक वठंदासीं ओतिरो असां हिन प्रॉब्लम्स खे ईज़ीली यानी हिन जो मुक़ाबिलो करे सघंदासीं ऐं मुक़ाबले करण जे लाइ प्रिकॉशनरी मेयर्स वठण जी सख़्तु ज़रूरत बि आहे छाकाणि त जेकॾहिं ॿार असांजा स्कूल वञनि था त उन्हनि ॿारनि खे उन्हनि ई स्कूल्स में वञण वारे जेको टाइमिंग्स आहे ख़ासि तौर ते कुझु स्कूल अहिड़ा आहिनि जेके ॿी शिफ्ट हलनि था जेके मसइलनि 12 बजे खां पोइ जा आहिनि त उन्हनि में उन्हनि ॿारनि खे पाणी जी बोतल उन्हनि सां गॾु उन्हनि खे मिलियल हुजे या क्लासरूम में जेके वञनि था त उते क्लास मां ॿाहिरि घटि निकिरण जी मिसाल जेकॾहिं को रिसेस या हिन टाइम जो ब्रेक आहे उन में ॿाहिरि निकिरी हू रांदि वग़ैरह कुॾनि था त उन हवाले सां रोकियो वञे त ॿारनि खे छाकाणि त जेका उस में ज़ाहिर आहे त स्कूल जा जेके रांदि जा मैदान आहिनि उन्हनि में छित वग़ैरह त हुजे कान थी डायरेक्ट जेका आहे सा सिज जी रोशनी हूंदी ऐं उन्हनि में जेकॾहिं ॿार अची रांदियूं खेॾंदा त उन्हनि जे लाइ बि हीअ जेका सनलाइट आहे उहा उन्हनि जे लाइ प्रॉब्लम्स करे सघे थी सो इन्हनि जे लाइ पाणी जो वाफ़िर मिक़दार उते स्कूल्स में अवेलेबल हुजणु खपे हाणे वरी प्रॉब्लम इहो आहे त असां वटि पाणी जो जेको इस्तेमालु आहे उहो हिकिड़ो त असां घटि था कयूं ॿियो पाणी जेको असां इस्तेमालु कयूं था उहो बि इस्तेमालु लाइक़ु भाउ तव्हां आऊं इन ई ॻाल्हि ते चवण वारो हुउसि जी जेको ॿियो असांखे प्रॉब्लम गर्मीअ जे मौसम में आहे छो जो असांखे जेका ओवर पॉपुलेशन आहे गुरबत आहे रिहाइश जा मसइला आहिनि जी घर नंढा आहिनि उन्हनि सां उन्हनि जा त आहिनि ई आहिनि उन सां गॾु जेको पाण खे आहे उहे ॿिनि क़िस्म जी बीमारियूं आणनि था हिकिड़ी एयरबोर्न डिज़ीज़ आहे जेका हवा जे थ्रू पाण खे बीमारियूं थियनि ठीकु अलाह पनाह ॾे जेके पाण मां कंहिंखे ओपन ट्यूबरकुलोसिस आहे ऐं पाण 10 बाय 12 जे कमरे में वेठा आहियूं त सभिनि खे लॻंदी वेरी प्रोन टू गेट इन ई तरीक़े सां हींअर जेको पाण सां मसइलो हली रहियो आहे उहो पाणीअ जो हली रहियो आहे असां बि उन में कोताहदार आहियूं HDA चऊं ॿियो चऊं हुन जा बिल प्रॉपरली पे नथा कनि ठीकु आहे पाइप लाइन जेका अचे पई उन मां चोरी करियूं था उहे गटर लाइन जे बिल्कुलु पासे मां रन थी करे पर जेकॾहिं तव्हां पाणी खणी सिर्फ़ु स्मेल वठंदा हुनजी त उन में तव्हांखे स्टूल जी स्मेल ईंदी ईंदी अचे पई उन खां पोइ तव्हां अची वञो ॿी लाइन जे मां जेकॾहिं स्टूल वारी लाइन खां सवाइ तव्हां जेकॾहिं कलर कंहिं साफ़ सुथरे गिलास में वठी रखंदा त उन में तव्हांखे फीकल मैटर काकूस जहिड़ो कलर या पेशाब जहिड़ो कलर ॾिसण में ईंदो मुंहिंजा भाउ हिननि में बीमारियूं भरियूं पियूं आहिनि जेके कॉमनेस बीमारियूं आहिनि जेके पाण खे बेड़ो ॿोड़ी सघनि थियूं उनमें टाइफाइड जंहिंखे मुदे जो बुख़ारु चऊं ठीकु ऐं उहो टाइफाइड जेको मुदे जो बुख़ारु आहे सो एॾो डेंजरस आहे जो हिकिड़ो त बुख़ारु मारियो छॾे माण्हूअ खे ऐं पहिरीं जॾहिं सुठियूं एंटीबायोटिक कोन हुयूं हाणे रेज़िस्टेंस हो टाइफाइड जो पोर्शन तेरे टाइम ईअं लॻंदो हो जहिड़ो क़बर मां माण्हू उथी आयो हुजे ऐं जेकर ख़ुदा न ख़ासिता उनखे सर्जरीअ ताईं अचणी हुजे जेको असांजो कमु आहे त सम्झो त उहो मां सफ़ा क़ाबू थी वियो इन टाइफाइड खां पोइ जेकॾहिं असां ॿी शइ ते अचूं उहा आहे हेपेटाइटिस ए हेपेटाइटिस ए बि उहा शइ आहे जेका हिन काकूस मां असांखे लॻे थी ऐं उहा पीलियो करे थी सॼो वज़न किरियो वञे रंग पीलो थियो वञे ऐं इवन कॾहिं कॾहिं ब्लीडिंग थी मसइलो करे ॾचो करे सघे थो घणो करे सेल्फ क्योरेबल आहे पाण ई बहितरु थी सघे थी पर इन्हनि ॿिन्हिनि जा टुका आहिनि पर उन टुकनि जो ड्यूरेशन घटि आहे हींअर पाण टुका लॻाया वरी 3 महीननि खां पोइ वरी हुनजी ज़रूरत पए थी टाइफाइड बि इम्यूनिटी हुनजी लॉन्ग पीरियड लाइ कोन्हे मतिलबु साल 2-3 साल इवन हेपेटाइटिस ए बि साॻी ई आहे ठीकु आहे B ऐं C जेको आहे उनजो थोरो B जे लाइ लाइफ लॉन्ग आहे पर इन परते में तव्हां हुन में लॻाइणो थो पए तव्हांखे वरी बि डोज़ त जन इहे ॿई इन खां पोइ ॿियो कालरा हिकिड़ो जरासीम हिकिड़ो विब्रा कालरा आहे उहो शुक्र जो बचियल आहियूं उहो बीठल पाणीअ में तमामु घणो थो थिए ऐं उन में त मसइलो इहो आहे त हिकिड़े डायरिया सां माना हिकिड़े दस्त सां कंहिं इंसान जी ॿार जी जान वञी सघे थी यानी हिकिड़े डायरिया एपिसोड सां वरी बि किथे अची वियो उते पाणी अची वियो
ॿी हिकिड़ी बीमारी आहे पाण वटि जेका हले मतिलबु इहे सभु वाटर बॉर्न डिज़ीज़ आहिनि। ॿी जेका हींअर हले पई जेका कालरा जे एपिसोड खां थोरा घटि आहियूं, थी सघे थो टेस्ट प्रॉपर न थींदी हुजे। ॿी आहे जेका उहा डिसेंट्री आहे जंहिंखे पेचिस चइजे, ऐं उन में जेको आहे उहो हिकिड़ो पैरासाइट आहे अमीबियमा, उनजो नालो अमीबियमा, उहो पखाने जॻह में पियो आहे, वॾो रेज़िस्टेंस आहे, पंहिंजो पाण त कवर चाढ़े वेठो आहे, मरे नथो ॿिए खे वारी ॿिए में उन में जॾहिं असां पियूं था उहो तॾहिं आंडे में त असांजो मसइलो डिसेंट्री करे ई करे थो। यकीन ॼाणो मथे साॼे पासे सूर, जिगर वारी जॻह ते बुखार 100 104 जेको लही कोन पियो, फलाणी टेस्ट उहा टेस्ट डोड़ लॻी पई आहे, मरीज़ अचनि था वीचारा, ऐं अल्टीमेटली स्लाइट हल्की अखि में जेका आहे सो जॉन्डिस जी पीलाश जी टिंज बि ॾिसण में अचे थी। स्टी पुछंदा छा ग़रीब या मज़ूर माण्हू आहियूं, असीं बि उहे साॻी आहियूं, पाणी ख़राबु उन वटि इस्तेमालु वापरायो आहे उन, पहिरीं उनखे थी डिसेंट्री, हाणे अची ते जिगर में एप्सिस ठही वई, ऐं उन एप्सिस खे अमेबिक लिवर एप्सिस चवनि था। ऐं उहो अमेबिक लिवर एप्सिस एॾी डेंजरस आहे जो ख़र्च ऐं दवाउनि सां गॾु उन ते जेको ॿियो मसइलो आहे उनजो वर्किंग वारो सॼो सिस्टम हलियो थो वञे। असां वटि मेजॉरिटी माण्हू आड़ीन ऐं चाड़ीन सुखरा, हाणे उहे वीचारे जेकॾहिं 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं रुकिजी वियो, पोइ वरी असांजे वर चढ़ियो डॉक्टरनि जे, अल्ट्रासाउंड वारनि जे, ॿियनि जे, ऐं जेकर उन जे पेट में फाटो न इहो गंध त पोइ त बची वेंदो, जे फाटो त वरी पेरेटोनाइटिस सां पेट जी मुसीबत सां में विसिस अचे थी। पोइ छा कंदो, जेको अल्ट्रासाउंड वारे मोकिलियोसीं उन चयो अञा सॉलिड आहे, अञा लिक्विफाई कोन थी आहे, माना पिघली कान्हे, बसि जो असां सुई विझी कढूं, पोइ नीडल जे थ्रू एक्सपायरेट थींदो आहे। उहा नीडल बि वॾी पेनफुल आहे, छो जो नीडल जो लोकल जेकॾहिं लॻाइजे त ॿाहिरि असरु करे थो, जिगर वारे पासे ते वञूं था पेरोटिनियम में ॿियनि उते नथो करे, जीअं सुई लॻे थी सम्झो गोली लॻी, उते जेके माण्हू हुन मां वीचारा गुज़रनि था, इंसानु जेको गुज़रे थो, पोइ उहो अधी हुजे, ॿारड़ो हुजे, वॾो हुजे, हर कंहिं सां उहो मुसीबत थिए थी, ऐं कॾहिं कॾहिं हुनखे 3-4 दफ़ा उन मां पस कढणी थी पए एंटीबायोटिक जे कवर सां गॾु, यानी एंटीबायोटिक कवर सां गॾु। ऐं जंहिं वक़्तु असां रजिस्ट्रार थी सर्जरी में आयासीं तंहिं वक़्त में इहा नीडल अल्ट्रासाउंड कोन हो, अल्ट्रासाउंड आणण वारो बि मुनीर सिद्दीकी साहिबु हो पहिरियों, जंहिं कैंसर वार्ड में आंदो, ऐं उन कैंसर वार्ड में एॾो ज़बरदस्त क़िस्म में माण्हू हो जो चई कंहिं बि कैंसर वारे जा पैसा कोन वठिबा, अॻे हुनजो कमु लथो पियो आहे, हाणे अलाए फज़ल सां हलिया वञो, हर टेस्ट खां वठी हर ट्रीटमेंट ते पैसनि खां सवाइ कुझु न थियणु। एग्ज़ैक्टली। अल्ट्रासाउंड आयो त अल्ट्रासाउंड सां फ़ाइदो इहो थियो त उन जी रिकग्निशन डायग्नोस हुनजी उन जी ॼाण जल्दी थी वई, ऐं नीडल विझी एक्सपायरेट थियो त सर्वाइवल रेट बहितर थियो, ऐं तशख़ीस खे जल्दी पहुची, तशख़ीस ताईं जल्दी पहुची। असीं जॾहिं पेट में उहो फाटंदो हो, पेट खे खोले अंदरां सफ़ा कंदा हुआसीं पस, ऐं वॾो खॾे जॾो लिवर मथे जिगर जे साॼे पासे घणो करे ठहियो पियो हूंदो, सही, छो जो इहो गंद जेको आहे उहो पोर्टल में हिकिड़ी रत खणी वेंदी आहे, उहा थुल्ही मोटी ऐं सिधी इन ई पासे आहे, साॼे पासे वारी 2 हिसा जिगर जा आहिनि हुन में सिधे में, त उन वक़्त में पोइ ड्रेन रखी पई हूंदी, पोइ उन मां गंद हलंदो हो, पोइ आख़िर में छा थींदो, सही थी वियो, असां नलकी कढी छॾी, पोइ जेको सोराख़ आहे उहो वारो हंधु हीली कोन थींदो, ऐं असांखा वॾा उस्ताद पहुचंदा हुआ उन वक़्त में, जेको डेंजरस कॉम्प्लिकेशन ऑफ अमेबिक लिवर बस्ट अमेबिक लिवर एप्सिस, इन जो कॉम्प्लिकेशन वॾे में वॾो कहिड़ो आहे, उनखे चइबो हो अमेबिक टाइटस, माना स्किन जो इन्फेक्शन हिते जेको, हा यार, पोइ उनखे वरी इलेप्टिक इंसिशन ॾेई कटे कढंदा हुआ, पोइ वरी टांका लॻंदा हुआ, इहो त लंबो हिकिड़ो प्रोसेस थी, उन प्रोसेस खां बचण जे लाइ त जेकॾहिं असां प्रिकॉशनरी मेयर्स पाणी हींअर जेको तव्हां वटि पाणी अचे थो ख़ासि तौर ते, बिल्कुलु उन पाणीअ जो वहिकिरो एतिरो सुठो कान्हे, ऐं असां क्राइसिस में हलूं पिया पाणीअ जे, सॼी दुनिया सरबराड़ी सॼी में पाणी जो इशू पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। हिन वक़्तु असां वटि शहरनि में पाणी जो इलाही सारो इशू मौजूदु आहे, जेकॾहिं इहो पाणी बहितर थी वञे त असां काफ़ी प्रॉब्लम्स खां बची सघूं था। थैंक यू वेरी मच सर।
थैंक यू वेरी मच। इहो वेलकम था। व्यूअर्स, अॼु असांजी गुफ़्तगू हुई इन मौसम जी तब्दीली जे हवाले सां ऐं जेको पाणी हिन वक़्तु शहरनि में या ॻोठनि में इस्तेमालु थिए पियो इन हवाले सां। सो कोशिशि इहा कयो त जेको पाणी इस्तेमालु कयो पिया उनखे ॾिसी वाइसी या उन जा जेके तरीक़ेकार आहिनि पाणी खे इस्तेमालु करण जा, मिसाल बॉइल करे या उनखे छाणे पोइ उनखे इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे ताकी असां इन्हनि बीमारियुनि खां पंहिंजो पाण खे, पंहिंजे ईंदड़ नस्ल खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पड़ोसियुनि खे, सभिनी खे बचाए सघूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।